औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब पाक जे नज़र में उहो अज़ीम आहे जंहिंजा इख़लाक़ बुलंद आहिनि। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हया ईमान जी निशानी आहे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेके माण्हुनि ते रहम नथा कनि अल्लाह ताला उन्हनि ते रहम नथो करे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब पाक जे वेझो बहितरीन दोस्त उहो आहे जेको दोस्त जो ख़ैरु ख़्वाह आहे।